Assalamu alaikum students, respected parents, my senior teachers and all my viewers and listeners. Assalamu alaikum. अॼु असीं सेटन जी एक्सरसाइज जेका आहे सा क्लास 6 जी हल कंदासीं। सेट असां अॻु में ई पढ़ी चुका आहियूं त सेट चइबो आहे कलेक्शन ऑफ डिफरेंट एंड डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स खे, यानी शयुनि जे मुख़्तलिफ़ ऐं वाज़ मेड़ खे सेट चवंदा आहियूं। अॼु 6 क्लास जे किताब मां इहा एक्सरसाइज़ 1 जो सेक्शन नंबर पहिरियों जेको आहे, जंहिंमें असां खां पुछा कई वई आहे त हेठियनि मां कहिड़ा जेके आहिनि उहे सेट आहिनि ऐं कहिड़ा सेट न आहिनि, उहे असांखे आइडेंटिफाई करणा आहिनि। सो अधु मिंट जे अंदरि असां हिन खे हल करे था वठूं। सो वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। नंबर पहिरें ते असांखे चयो आहे कलेक्शन ऑफ नेम्स ऑफ प्रेसिडेंट्स ऑफ पाकिस्तान। पाकिस्तान में जेके सदर थी गुज़रिया आहिनि उन्हनि जे नालनि जो सेट, उन्हनि जे नालनि जो हिकु मेड़। छा इहो हिकु सेट आहे? बिल्कुलु आहे। मां अॻु में ऑलरेडी हिन खे टिक लॻाए छॾियो आहे त इहो बिल्कुलु हिकु मेड़ थी सघे थो, हिकु कलेक्शन थी सघे थो, हिकु सेट थी सघे थो, छो त हीअ क्लियरली वाज़े ॿुधायल आहिनि ऐं इहे मुख़्तलिफ़ नाला असां हिन में रखी करे सेट ठाहे सघूं था। पाकिस्तान जे ठहण खां वठी हिन वक़्त ताईं जेके बि सदर थिया आहिनि। नंबर 2 खे ॾिसो, लिखियलु आहे कलेक्शन ऑफ कैप्टन्स ऑफ हॉकी टीम ऑफ पाकिस्तान। पाकिस्तान में जेका हॉकी टीम आहे उन जा जेके बि कैप्टन थिया आहिनि हिन वक़्त ताईं उन्हनि जे नालनि जो सेट। इहो बि बिल्कुलु सेट आहे। असां हिन खे टिक जो निशान लॻायूं था। ठीकु आहे बाबा। अॻिते हलो, कलेक्शन ऑफ डिलीशियस फूड, लज़ीज़ खाधनि जो मेड़। हाणे जेकॾहिं असां हिन ते गौर कयूं त हिन में जेके असांखे एलिमेंट्स ॿुधाया विया आहिनि उहे वाज़े न आहिनि, चिटा न आहिनि। छो त डिलीशियस फूड जो मतिलबु आहे त हर कंहिंजी जेका पसंदि आहे, चॉइस आहे, उहा अलॻि अलॻि हूंदी आहे। कंहिं ॿार खे मुर्गी पसंदि आहे त कंहिंखे वरी मछी लज़ीज़ थी लॻे पई, कंहिंखे गोश्त पसंदि न आहे, कंहिंखे पली पसंदि न आहे। त हीअ यानी वाज़े असांखे न आहे ॿुधायो वियो, इन करे असां हिन खे क्रॉस लॻाए छॾियूं था त हीअ हिन खे असां सेट में बंदि नथा करे सघूं, सेट नथा ठाहे सघूं हिन जो। अच्छा, चौथे नंबर ते अचो, कलेक्शन ऑफ इंटेलिजेंट स्टूडेंट्स ऑफ योर क्लास। तव्हांजी क्लास में ज़हीन ॿारनि जो सेट या मेड़। त ज़हानत जेका आहे उहा कंहिं हिकु क़िस्म जी न हूंदी आहे, इन करे असां हिन खे बि सेट में बंदि नथा करे सघूं, हिन खे सेट नथा चई सघूं। ठीकु आहे बाबा। अॻिते वधो, कलेक्शन ऑफ लार्ज नंबर्स, वॾनि अददनि जो मेड़। छा वॾनि अददनि जो मेड़ हिते वाज़े ॿुधायल आहे त केतिरा वॾा हुजनि, किथां खां शुरू थियनि ऐं केसी ताईं हुजनि? बिल्कुलु न आहे ॿुधायल, त हीअ बि सेट न आहे। ऐं आख़िर में ॿुधायल आहे कलेक्शन ऑफ इंग्लिश टीचर्स ऑफ योर क्लास। तव्हांजे क्लास या स्कूल जे, चाहे हिते क्लास या स्कूल बि तव्हां ऐड करे सघो था, त तव्हांजे स्कूल या क्लास में जेके इंग्लिश जा टीचर्स आहिनि उन्हनि जो सेट। इंग्लिश जा टीचर हिकिड़ो हूंदो तॾहिं बि उहो सेट थी सघे थो, ठही सघे थो। जेकॾहिं हिक खां वधीक आहिनि, 2 आहिनि, 4 आहिनि, 5 आहिनि, 10 आहिनि, उहे बि थी सघनि था। त हीअ बिल्कुलु वाज़े आहे, इन करे हीअ सेट आहे। हिते सेक्शन 1 जेको आहे क्लास 6 जी रियाज़ीअ जो पहिरें चैप्टर जो एक्सरसाइज़ 1.1 जो पहिरियों सेक्शन, जंहिंमें असांखां पुछा कई वई त हेठियनि में कहिड़ा सेट आहिनि, उहो ही हिते पूरो थी वियो। 1 बाय 1 तव्हांखे करे ॾेखारियोसीं। उमेदु त तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वीडियो पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां गॾु ज़रूरु शेयर कयो। असांजे चैनल खे सिराज मैथ ऑफिशियल खे यूट्यूब ते सब्सक्राइब कयो ऐं लिंक पंहिंजे दोस्तनि सां वधि में वधि शेयर कयो त जीअं मालूमाती वीडियो सभिनी ताईं पहुची सघनि। आख़िर में हिकिड़ो सुवालु पुछंदुमि तव्हां खां त छा स्वीट फ्रूट, हिन खे मां 7 नंबर ॾियां थो पंहिंजे तरफ़ां। स्वीट फ्रूट्स, कलेक्शन ऑफ स्वीट फ्रूट्स। स्वीट फ्रूट्स जो जेको कलेक्शन जेकॾहिं असां ठाहियूं त छा उहो सेट हूंदो या न, इहो तव्हांखे कमेंट में ॿुधाइणो आहे। तमामु वॾी महिरबानी।